सुजाग की तवज्जो से गुफ्तगू बुधो इंशाअल्लाह अजो की गुफ्तगू तवाजे अकीदे जे ला इस्लाह जो सबब बनदी वेंदी। रब तो फरमाए ला यस्तवी मिनकुम तमाम दुनिया वारन जे ला अल्लाह ऐलान कयो तवां मां को बि माण्हू उन्हनि जे बराबर नथो थी सघे दर्जे में शान में मकाम ऐं मर्तबे में इज्जत ऐं अज़मत में इल्म ऐं हिल्म में ज़ाहिर ऐं बातिनी दर्जात में उन्हनि जे बराबर को नथो थी सघे। मन अनफक मिन क़ब्ल फ़तह वक़ातल जेके फ़तह मक्का खां अॻु में इस्लाम जे मथां ख़र्च करण वारा ऐं इस्लाम जे लाइ जंगू करण वारा ऐं इस्लाम जे लाइ मदीने वारे साईं जे लाइ पंहिंजे सिरनि जो नज़रानो पेश करण वारा हुया। समझ में आई ॻाल्हि? अल्लाह तो फरमाए तव्हां मां को बि उन्हनि जे बराबर नथो थी सघे। तव्हां उन्हनि जे मट मिसल थी नथा सघो जेके मदीने वारे साईं सां दिलि लाइण वारा थिया, ईमान आणण वारा थिया, के अॻु ईमान आंदुनि के बाद में ईमान आंदुनि, के मदीने वारे साईं सां जंगुनि में हलिया, के महबूबन करीमन जी ख़लवतुनि जा साहिब थिया, के जलवतुनि जा साहिब थिया। उन्हनि असहाबनि खे घटि वधि न ॻाल्हायो छो त तव्हां उन्हनि जे बराबर थी नथा सघो। उन्हनि जो शान अल्लाह वधाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। ऐं रब फरमायो ऐं जेके बाद में बि छो न ईमान आणनि आहिनि असहाबी फ़तह मक्का खां बाद में जन ईमान आंदो उहे बि असहाबी आहिनि, उहे बि मोमिन आहिनि, उहे बि दर्जे वारा आहिनि। पर जेके फ़तह मक्का खां अॻु में ईमान आणण वारा हुया फ़तह मक्का खां बाद में सहाबी बणिया उहे बि उन्हनि जे मट मिसल नथा थी सघनि। ते 14वीं सदी जो मुस्लमान कीअं थो उन्हनि जी हमसरी जी बराबरी करे सघे? सही जो सुभान अल्लाह। फ़तह मक्का खां बाद में के ईमान आंदो? हज़रत सैयदना अमर बिन आस हुयो, सैयदना अमीर मुआविया हुयो, सैयदना खालिद बिन वलीद हुयो। जब कसीर तादाद में सहाबी आहिनि जन दीन जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जन इस्लाम जे लाइ जा खोड़ियो आहे सियासी मामलात में, समाजी मामलात में, तबलीगी मामलात में, तरवीजी मामलात में, जन इस्लाम जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं। पर अल्लाह तो फरमाए आहिनि इहे बि सहाबी पर जन के अॻु ईमान आंदुनि उन्हनि जे मट मिसल इहे बि कोन था थी सघनि। हाणे जे 14वीं सदी जो हिकिड़ो अणपढ़ियो को जाहिल को ॼटू थी मदीने वारे साईं जे असहाबनि खे घटि वधि ॻाल्हाए, महबूबन करीमन जे असहाबनि खे गालियूं ॾे, मुंहिंजे दिलबर नबी जे असहाबनि जे लाइ नाशाइस्ता ॻाल्हाए। अल्लाह तो फरमाए ज़बान खे लगाम ॾियो, मुंहिंजे महबूब जो हर सहाबी शान वारो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वकुल्लु वअदल्लाहुल हुस्ना। अल्लाह तो फरमाए हाणे कुल अल्लाह जो लफ्ज़ फरमायो न इन जो मर्जे ॿई दर्जा आहिनि, फ़तह मक्का खां अॻु वारा बि फ़तह मक्का खां बाद वारा सभई सहाबी आहिनि। अल्लाह तो फरमाए जन मदीने वारे साईं जो दीदार करे ईमान आंदो सहाबी बणिया। कुल्लु वअदल्लाहुल हुस्ना। मूं अल्लाह इन सभिनी सां जन्नत जो वाइदो करे छॾियो आहे। महबूबन जा जेके बि सहाबी आहिनि मदीने वारे ते जन भी ईमान आंदो, जन्म कलमो पढ़ियो, दिलबर नबी जे मथां जन भी ईमान आंदो, असहाबियत जो दर्जो ते फाइज थिया, सहाबी बणिया। मुंहिंजे दिलबर नबी फरमायो उन्हनि जे कमियुनि कोताहियुनि खे न ॾिसबो, उन्हनि जे मामलात खे न ॾिसबो। तव्हांखे सम्झ में कोन ईंदो अल्लाह जो ऐं असहाबनि जो पाण में ताल्लुक छा आहे, छो त उहे बवसीला मुस्तफ़ा ईमान आंदो अथनि। तव्हां उन्हनि जी तालीमात ॿुधी, उन्हनि जी ज़िंदगी ॿुधी, उन्हनि जी फरामीर खे ॿुधी ईमान आंदो आहे। उहे दूबदू रूबरू मदीने वारे जो दीदार करे मुस्लमान थिया। वरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए सभिनी सां जन्नत जो वाइदो कयो आहे। पहिरियों मुस्लमान अबू बकर सिद्दीक़। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह।
सिद्दीक अकबर का वठी आखिरी मुसलमान थियण वारो सहाबी अल्लाह तो फरमाए कुल्लुम वअदल्लाहु हुस्ना। सुभान अल्लाह। अल्लाह हरनी सा जन्नत जो वायदो करे छड़ियो अल्लाह एकड़ो सैन जा मखसूस तबको न ॼाणा साहबा कराम जो जेके बदरी साहब उहे जन्नती आहिनि या जेके सैन जा ओद में शरीक हुआ से भी जन्नती आहिनि या जेके हुनैन में शरीक हुआ से जन्नती आहिनि या जेके ताइफ की जंग में विढ़िया दौलतुल जंगल में विढ़िया ताइफ में विढ़िया तबूक में विढ़िया ये जन्नती आहिनि या हिजरत करण वारा या मुहाजिरन की जन्नती आहिनि उन्हीं सार जन्नती आहिनि न कुल्ला अल्लाह तो फरमाए हड़ई जन्नती हिन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अब अज को थी साहबा कराम के घट वध ॻाल्हाए उनखे इहा आयत पढ़ी ॿुधा अल्लाह त हीअं चयो आहे तूं पंहिंजा किताब छा लाइ खोली तारीख़ मथे या क़ुरान मथे ॻाल्हायो अॼु जो मुल्लो ऐं ज़ाकिर मथे या क़ुरान मथे ॻाल्हि कंहिंजी मन बि क़ुरान जी मौलवी जी या क़ुरान जी ज़ाकिर जी या क़ुरान जी 16वीं सदी जे हिन अणपढ़े अदीब जी या क़ुरान जी क़ुरान चयो वो हक़ चयो ऐं अल्लाह जो फरमाए त मूं सभिनी सहाबनि सां जन्नत जो वाइदो करे छॾियो। जॾहिं अल्लाह कंहिंसां नेकी जो वाइदो करे अल्लाह जॾहिं कंहिंसां जन्नत जो वाइदो करे अल्लाह पंहिंजो वाइदो वापसि न वराईंदो आहे वाइदो थी वियो त अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो करे ॾेखारींदो। सुभान अल्लाह। क़ुरान छा थो फरमाए दुरूद पढ़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इन्नल्लज़ीना सबक़त लहुम मिनल हुस्ना उलाइका अन्हा मुबअदून। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए जेके बेशक उहे माण्हू जिन लाइ असांजे तरफ़ां अॻे ई भलाई यानी जन्नत जो ऐलान मुक़र्रर थी वियो उन्हनि खे मां अल्लाह जहन्नम खां परे करे छॾींदो आहियां। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए जैसा मां अल्लाह हुस्ना जो वाइदो कया जन्नत जो वाइदो कया नेकी जो वाइदो कया मिनल हुस्ना असांजे तरफ़ां जंहिंजे लाइ नेकी जो वाइदो थिए उहे जहन्नम खां परे थी वेंदा ला यस्मऊन हसीसहा। एतिरो दोज़ख खां परे थी वेंदा जो जहन्नम जी सरसराहट बि कोन ॿुधंदा आवाज़ बि कोन ॿुधंदा वहुम फी मश्तहत अनफुसुहुम खालिदून। सुभान अल्लाह। हमेशा हमेशा मां अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में रहाईंदुसि जेके पंहिंजी दिल जी ख्वाहिशुनि खे सदाई जन्नत में पूरो कंदा रहंदा। सुभान अल्लाह। ला यहज़ुनुहुमुल फज़उल अकबर उन क़यामत वारे ॾिहाड़े उन्हनि जे मथां का घबराहट न हूंदी न गम हूंदो न परेशानी हूंदी। अल्लाह फरमाईंदो हाज़ा यौमुकुमुल लज़ी कुंतुम तुअदून। यही त ॾिहाड़ो हुयो नवाबदार जन्नतुनि जी अल्लाह फरमाईंदो हो जेका अल्लाह नेकी जो वाइदो कयो हुस्ना जो वाइदो कयो जन्नत जो वाइदो कयो अल्लाह तो फरमाए हे ई त ॾींहुं आहे जंहिंजो तव्हां सां वाइदो कयो वियो हुयो तव्हांखे गम न ॾींदुसि दुख न ॾींदुसि दर्द न ॾींदुसि परेशानी न ॾींदुसि मां अल्लाह जहन्नम खां एतिरो परे करे छॾींदुसि जो जहन्नम जो आवाज़ बि तव्हांजे कने कोन पवंदो। उहो केर आहिनि जिन सां जन्नत जो वाइदो थियल आहे अल्लाह फरमायो वकुल्लु वअदल्लाहुल हुस्ना। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। दिल पर नबी जा हड़ई असहाबी आहिनि मुंहिंजे साईं जा
साबीन जिनके अल्लाह ताला यो वायदो कयो वा तो तव्हांखे जन्नत ॾींदुसि उहे साबी जन मुझे दिलबर नबी शाफे महशर साकिए कौसर मदीने वाले साईं जे मथा जन ईमान आंदो मुझे महबूब जी ज़बानी जन खुशखबरियूं ॿुधियूं जन महबूब करीम जी ज़बानी बिशारतूं ॿुधियूं जहन्नम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उहे असाबी आहिनि जेके मुंहिंजे महबूब जा मुहिब आहिनि जेके मुंहिंजे दिलबर नबी जा ख़िदमत गुज़ार बणिया महबूबुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क जा हक़ीक़ी असीर बणिया जेके मुंहिंजे राणे जे नाले ते बेज़र विकाम जी विया अखरू जे हिक इशारे ते जन पंहिंजूं जानियूं फिदा करे ॾेखारियूं उहे खुश नसीब असाबी आहिनि जेके मुंहिंजे दिलबर नबी जे पुठियां बि निमाज़ूं पढ़ंदा पिया सुभान अल्लाह अल्लाह वारे जे पोयां भी नमाज पढ़ो के वली जे कदम भी नमाज पढ़ो तो पढ़ा के खुश नसीब समझना है वाह सफला अल्लाह वारे जे पोयां मुर्शिद जे पोयां नमाज पढ़ी है केॾो न खुश नसीब आहे उहो असाबी केॾो न बख़्तवार आहे उहो असाबी जेको मुंहिंजे दिलबर नबी जे पुठियां बीही निमाज़ूं पढ़ंदो हुयो मुंहिंजे महबूब सां गॾु रोज़ा रखनि मुंहिंजे महबूब जी मईयत में हजतुल विदा अदा कयुनि मुंहिंजे महबूब सां गॾु फुरसान बिन नहार बणिया रोहबान बिन लैल बणिया मुंहिंजे सोने हबीब सां गॾु जंगुनि ते हुया जाननि जा नज़राना पेश उहे सखी हुया उहे जवाद हुया मुंहिंजे महबूब जा जानिसार हुया वफादार हुया ऐं मुंहिंजे महबूब सोने सां दिल लाइण वारा हुया सख्त खां सख्त हुक्म ईंदा हुया पर असाबी जी ज़बान ते कॾहिं बेफ़रमानी जो लफ़्ज़ कोन ईंदो ओ असाबन के घट वध ॻाल्हाइण वारा ओ मुझे महबूब जे असाबन के नाशाइस्ता ॻाल्हाइण वारा तोखे त भंग वणे थी तोखे त चिल्म वणे थो तोखे त सिगरेट वणे थो तूं त मकान सां मोहब्बत रखियो वेठो ही तोखे ॾाढी नथी वणे तोखे मस्जिद जो पंध नथो वणे तुंहिंजे खाधे में रिज़्क में हलाल जी शमूलियत थी हराम जी शमूलियत थी वई हलाल तोखे न वणे रिश्वत ऐं व्याज सां दिल लाए वेठो ही पर मुंहिंजे महबूब जा साबी हुकुम ॿुधंदा हुया बेफ़रमानी न कंदा हुया चवंदा सिर हलियो वञे पर मदीने वारे साईं जे कौल खे कोन छॾिबो कोन छॾिबो हा यार हा हक़ सुना सुभान अल्लाह हकीकत जे इस्लाम जी अमली तस्वीर ॾिसणी आहे अमली तस्वीर जे कंहिंखे ॾिसणी आहे नवाब शाह जा रोशन ज़मीरो असाबनि जी ज़िंदगी खे ॾिसो इस्लाम इंसानी सूरत में तव्हांखे असाबनि जे अंदरि नज़र ईंदो सुभान अल्लाह हा यार हा बेशक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे त मुंहिंजो महबूब जो हर सहाबी बेमिसाल आहे हर सहाबी जन्नत जो साहिब आहे चओ सुभान अल्लाह त दिलबर साईं जो शेर पढ़ा सुभान अल्लाह दिलबर साईं फरमाए नबीअ जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती आलमन जा स्टेज भरी पई आहे तव्हां फिक्र न कयो हर शइ जो ज़िम्मेवार असां पाण आहियूं नबीअ जा सहाबी सभई जन्नती अदावत उन्हनि सां रखनि लानती ऐं उन्हनि जो ॾसियो शान क़ुर्आन उन्हनि जो ॾसियो शान क़ुर्आन मथन राज़ी रब पाक रहमान जमाअत रबानी उहा रहमती सुभान अल्लाह आहिनि जन्नती 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 कॾहिं जो आहिनि जन्नती 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 हाणे उन्हनि साणुल
सां प्यार ऐं उन्हनि सां अदावत त दोज़ख तयार दुनिया आख़िरत में उहे नेमती दुनिया आख़िरत में उहे नेमती नबी जा सहाबी सभई जन्नती ओ सहाबन जो जेको गिला खोरवा अकुल खां पियादल उहो ढोरवा सुभान अल्लाह का ॻाल्हि सम्झ में आई हले कोन आई जेके किताबनि में लिखियल क़ुरान में लिखियल ॻाल्हि सम्झ में न अचे हा न भाउ माण्हू त ॿुधंदो क़ुरान ॿुधी चवंदो वाह मां मोमिन आहियां ॻाल्हि मंझ ऐं सहाबनि जो जेको गिला खोरवा अकुल खां पियादल उहो ढोरवा न हूंदा हिते हुत उहे फरहती नबी जा सहाबी सभई जन्नती आए दिलबर साईं जो सहाबन सां प्यार आए सहारनी सुन्नियुन जो सहाबन सां प्यार संदन सिक सीने में अथम तारो तार सदाई आऊं सदा आऊं सहाबन सदो मोहब्बती सदा आऊं सहाबन सदा आऊं सहाबन सदो मोहब्बती छो तो उहे जन्नती 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 इमामत सेखारी मुझे दिलबर नबी उन्हनि खे जहान जी इमामत अहिड़ी सेखारी जेको उन्हनि जे कढ लॻो सो बि जन्नती बणजी वियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं असांखे शरीयत जी सम्झ न आहे असांखे सेखारण वारा असां बि आओ कि न बाबा कुरान असुल तशरीह अहले सुन्नत व जमात जो अकीदो आहे बाबा कुरान जी हकीकी तशरीह उहा मंजबी जेका असांबनि कई कहरे गैरे नथू खैरे ॿ किताब पढ़ी चवे त मां बि मुफ़सिर कुरान आहियां अरबी पढ़ण कोन अचे साईं मुंहिंजा उर्दू तां ॾिसी सो पढ़ियो अचे त मां वॾो साईं मुंहिंजा क़ुरान जो मुफ़सिर आहियां आलिमनि खां पुछा त कयो त क़ुरान जी हिकिड़ी आयत सम्झण में केॾो वॾो वक़्तु लॻंदो आहे अदीब बणिजी वेंदा दानिश्वर थी वेंदा निमाज़ पढ़नि कोन साईं मुंहिंजा ॾाढ़ी वणे कोन गुफ़्तगू कंदा अचे असाबनि जे मामलात ॿी का ॻाल्हि कोन मिलंदी ओ अचे मुशाजरा ते साहिब जी ॻाल्हि कंदा अलियाज़ बिल्लाह समझो था पुट अहिड़ो माण्हू जेको तुंहिंजे पीउ जी गिला करे तूं हुन सां गॾु वेंदे हा तुंहिंजी माउ जी गिला करे वेंदे जेको मदीने वारे साईं जे असाबनि जी ऐं महबूबनि करीमनि जी घर वारनि उम्महातुल मोमिनीन जी वेही गिला करे तूं वरी उते ॾंद कढी खिली वेठो वाह वाह साईं ॻाल्हि सही थो करे फलाणे किताब में लिखियल आहे सही चयो थी अहिड़ो किताब वञी खॾ जे तरे में पवे जेको मदीने वारे साईं जे असाबनि जी गिला सेखारे क़ुरान खां वधीक ॿियो को बि किताब न आहे क़ुरान जॾहिं चयो आहे त हर सहाबी जन्नती आहे त पोइ ॿिए पासे छो सुभान अल्लाह समझो था क़ुरान खां बाद में बुखारी ऐं मुस्लिम शरीफ़ आहे सभई हदीस जा किताब पोइ अव्वल छा आहे ॻाल्हायो आख़िर ताईं वारा अव्वल छा आहे कुरान कलामुल्लाह है कुरान डायरेक्ट अल्लाह जा अल्फाज हैं मफ़हूम न है ऐं सही मुंहिंजा लफ़्ज़ बि अल्लाह जा कलाम अल्लाह जो मफ़हूम अल्लाह जो रब जेको फरमायो सोई हक़ आहे पत्थर ते लकीर आहे रब फरमायो त उहे सभु जन्नती आहिनि त पोइ ॿिए पासे छो वञो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैका मदीने वारे साईं फरमायो
मुझे दिल पर नबी फरमाओ हुब्बुहुम, हाँ हजरत सैयदना इब्ने मसऊद रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए तो हुब्बुहुम सुन्नतुन, असहाबन जी मोहब्बत मदीने वाले जी सुन्नत वद्दुआ लहुम कुर्बतुन, उन्हनि जे लाइ दुआ घुरण अल्लाह जी कुर्बत जो सबब बणो। सुभान अल्लाह। जेके चवनि था अल्लाह राज़ी रहे, जेके चवनि था रब राज़ी रहे, जेके चवनि था अल्लाह जी रज़ा खपे, मदीने वारे साईं जे असहाबनि जे लाइ दुआ घुरे, अल्लाह ताला जो कुर्ब नसीब थी वेंदो। वल इक्तिदाउ बिहिम वसीलतुन, हज़रत इब्न मसऊद तो फरमाए त उन्हनि जी साईं जा इक्तिदा, उन्हनि जी पैरवी, उन्हनि जे कठ लॻण तमाम सभिनी जे लाइ जन्नत जो वसीलो आहे। वल आख़ुज़ु बिआसारिहिम फज़ीलतुन, ऐं उन्हनि जे आसार, उन्हनि जे कदमनि जे निशाननि ते हलण तव्हांखे फज़ीलत वारो बनाए छॾींदो। सुभान अल्लाह। इज़त चाहियो था साहबनि जे रस्ते ते हलो, जे दुनिया चाहियो था साहबनि जे तरीक़े ते हलो, जे आख़िरत चाहियो था साहबनि जे तरीक़े ते हलो, जे साईं जा अल्लाह जी रज़ा चाहियो था, मदीने वारे जो कुर्ब चाहियो था, जन्नत जा इनाम चाहियो था, उन गली, उन बाट, उन रस्ते ते हलो जे रस्ते ता अबू बकर, उमर, उस्मान हली विया हुया। सुभान अल्लाह। तो उन्होंने मदीने वाले साईं जी पैरवी कई। हबीबन फरमायो अल्लाह अल्लाह साहबी, मुझे असहाबनि जे बारे में अल्लाह खां ॾिजो, छो त उहे असहाबी कन नुजूम, मुंहिंजा असहाबी आसमान जे तारनि जे मिसिल आहिनि, सितारनि वांगुरु आहिनि, जंहिंजे पोयां लॻंदो हिदायत वारा थी वेंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह ताला फरमायो त महबूब, मूं अल्लाह तोखे चूंडियो त तुंहिंजी जमात खे मूं चूंडियो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हबीब करीम फरमायो अल्लाह ताला आसमान दुनिया में मूं मोहम्मद करीम खे चूंडियो। सॼी ज़मीन में जिब्रील अमीन वियो, जेका भली क़ौम हुई उन भली क़ौम में महबूबनि खे इख्तियार कयो वियो, ऐं उन क़ौम में भी जेको भलो कबीलो हुयो अल्लाह ताला उन में महबूबनि जो ज़ुहूर फरमायो। उहे माण्हू जेके सॼी दुनिया में भला हुया, मुंहिंजे दिलबर नबी जे क़रीब करे असां बि बणाया। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अजीब ॻाल्हि आहे त तव्हां यहूदियुनि खां पुछा कंदव त तव्हांजी उम्मत में भला केर आहिनि, उहे चवंदा जेके असांजे नबी सां गॾु हुया। ईसाइनि खां पुछा कंदव त उहे चवंदा ईसा अलैहिस्सलाम जा हवारी जेके हुन सां गॾु हुया। ऐं असांजा हमराह वरी अहिड़ा अकुल जा मारिया ढोर आहिनि, उन्हनि खां पुछा कर त उहे असां खे घटि वधि ॻाल्हाइनि। अरे नबी सां गॾु रहिया, अलियाज़ु बिल्लाह, माना मदीने वारे साईं जी तालीमात ते अमल कयो वञे, मदीने वारे साईं जी ज़ात ते एतिराज़ कयो वञे त महबूब तरबियत न कई, मदीने वारे साईं न सेखारियो। मुंहिंजे दिलबर नबी जी तालीम में अलियाज़ु बिल्लाह नक़ल कुफ़र नबाशत का कमी का कचिया को नुक्सिया ऐब रहिजी वियो हुयो त सहाबी सिखी न सघिया। इन अक़ीदे खां ॿुॾी मरण भलो आहे, छो त मुंहिंजे दिलबर नबी जी तालीम में नुक्स या ऐब या कमी न आहे। महबूब जी तालीम त जन्नती बणाइण वारी आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे तहकीक, नारे तहकीक, नारे हैदरी, अज़मत सहाबा। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछा कयो वियो त सहाबा जे बारे में ॿुधायो, क़ुरान छा थो चवे? हज़रत अब्दुल्लाह फरमायो त क़ुरान जी आयत कुलिल हम्दुलिल्लाहि व सलामुन व इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अल्लाह फरमायो वाह, चओ त सभु तारीफ़ूं अल्लाह जे लाइ आहिनि ऐं उन जे चूंडियल पाननि ते सलाम हुजे। सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए जेके रब जा चूंडियल आहिनि उन्हनि ते सलाम हुजे। हज़रत सैयदना इब्ने अब्बास तो फरमाए त इन चूंडियलनि मां मुराद मदीने वारे जा असहाबी आहिनि। सुभान अल्लाह। केर आहिनि?
मदीने वारे साईं जा असहाबी ने आई हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम का बे सहाबी बुधो तो जेका कुरान जी आयत नाज़िल थी अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु कुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह वे माण्हू जंहिंजी दिलनि खे अल्लाह पंहिंजे ज़िक्र सां मुतमइन करे छॾियो आहे चयो उहे केर माण्हू आहिनि मुफ़स्सिरीन फरमायो इन्नमा मुराद बि मदीने वारे साईं जा असहाबी आहिनि सुभान अल्लाह अल्लाह चूंडियो मदीने वारे साईं खे चूंडियई 1.25 लख नबी आया सभिनी में बेमिसाल मदीने जो ताजदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इब्राहिम इस्माइल इसहाक अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम सैयदना यहया अलैहिस्सलाम ज़करिया अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम जेके नबी आया आदम खां सैयदना ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम तस्लीम अजमईन सभई नबी शान वारा पर सभिनी में चूंडे अल्लाह मदीने वारे साईं खे निर्वाह खुद जिब्रील तो चवे या रसूल अल्लाह कल्लब तो मशारिकल अर्द व मगारिबहा जमीन जा मशरिक मगरिब घूमी आयो यहां महबूबन तो जड़ो को डिठो तुम न तुझे घराने जड़ो को डिठो सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अज जो मौलवी जो तो नबी असा जड़ो माज़अल्लाह हैदर करार मौला अली मुश्किल कुशा सल्लल्लाहु अलैहि गालिब सैयदना अली बिन अबी तालिब के केवियो सही तू बुधा नबी के किए दिठई हजरत सैयदना अली तो फरमाए जने तू महबूबन करीमन के दिसदे न चेहरे अनवर के सुभान अल्लाह जने तू महबूबन के दिसदे त इए चवंदे त मु महबूबन करीमन जड़ो न अग को दिठो न बाद में को दिठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मुर्शिद मातरी वाले दिल पर ओ जाने जाना ओ शाहे शाह जगन में तो जो जवाब ना है हसीन चेहरो लाल लबड़ा हसीन चेहरो लाल लबड़ा ये गुलन में गुलाब ना है ओ जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन खां साईं हयात आई सजन खां साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आहे सुभान अल्लाह जॾे निहारी खिली की कारी दिलियूं हज़ारे हबीब ठारी झलक ॾिठी जे मिठावा दी झलक ॾिठी जे मिठावा जी हशर जो उन ते हिसाब नाहे पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लम अलैहि या मदीने वाले साईं फरमायो ला तसुब्बु असहाब मुहम्मदिन मुहम्मद करीम जे असहाबन के मुझे असहाबन के गार न ॾियो घटि वधि न ॻाल्हायो फल मुकाम आदिम सातन खैरुम मिन अमल आदिकुम उमरहु मदीने वाले साईं फरमायो त छो जो मुझे असहाबन जे हिक घड़ी जो अमल थोड़ी देर जो अमल तवाजी सॼी जिंदगी जा अमल हिक पासे कयो पर मुझे असहाबन जे अमल जी हिक घड़ीअ जे बराबर नथा थी सघनि सॼी जिंदगी इबादत कयो बेरिया इबादत कयो रातिन जो जागी गुज़ारियो
ॾींहं जो रोज़ा रखो, जिहाद कयो, ख़ैर ख़ैरातूं कयो, अमलनि जा अंबार लॻाए छॾियो। पर ए नवाब शाह जा रोशन ज़मीरो, मदीने वारो साईं थो फरमाए तव्हांजी सॼी ज़िंदगी पोइ 50 साल 60 साल 70 साल 100 साल तुंहिंजी ज़िंदगी आ। इन 100 सालनि में तो जेतिरा बि अमल कया, पर महबूबनि जो असहाबी हुजे, घड़ीअ जो अमल करे, थोरी देर अमल करे, तो उन जो तुंहिंजी सॼी ज़िंदगी जे अमलनि खां उहा हिकु घड़ी अञा शान वारी आहे, जेका मुंहिंजे रहमत लिल आलमीन नबीअ जी सोबत में गुज़री आहे। चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हज़रत सैयदना अब्दुल्ला बिन मुबारक रज़ी अल्लाह तआला अन्हु वटि हिकिड़ो माण्हू आयो, अचे अर्ज़ कई क़िबला ॿुधायो त अमीर मुआविया जो शान वधीक आहे या हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ जो शान वधीक आहे? उमर बिन अब्दुल अज़ीज़ खलीफतुल मुस्लिमीन रहियो आहे ऐं असांजो अहले सुन्नत जो चवणु आहे त पंजो ख़लीफ़ो इहो हुयो, हज़रत सैयदना उमर बिन अब्दुल अज़ीज़ खिलाफत आंदी हुई, वॾो शान वारो हुयो, वॾो मक़ाम वारो हुयो। हज़रत इब्न मुबारक खां पुछा कई वई, उमर बिन अब्दुल अज़ीज़ वॾो शान वारो या मुआविया वॾे शान वारो? हज़रत सैयदना इब्न मुबारक तो फरमाए, लतुराबुन फी मनखरी मुआवियत मा रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुन व अफजल मिन उमर इब्न अब्दुल अज़ीज़। सुभान अल्लाह। ओ जेको अमीर मुआविया हज़रत हबीब किबरिया जी दरबार में वेही सामो साह पियो खणे, अचानक का मिट्टी जो ज़रो सनन जे नक में हलियो वञे। उमर बिन अब्दुल अज़ीज़ उन मिट्टीअ जे बराबर नथो थी सघे, छो त नबी जे शाह असहाबनि जो शान अल्लाह अञा वधाए छॾियो आहे। सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह। हे त सिर्फ़ उमर बिन अब्दुल अज़ीज़ जी ॻाल्हि कई, दुनिया जा लख गौस हुजनि, कुतुब हुजनि, कलंदर हुजनि, औताद अबदाल उजबा नुकबा गौस कलंदर सभई हिकु पासे कर, पर उहे असहाबी जॾहिं मुंहिंजे दिलबर नबी जी सोबत में मईयत में संगत में या हलंदा हुया, उन्हनि जे घोड़नि जे सुंबनि मां मिट्टी उॾामंदी हुई। दुनिया जा लख गौस कुतुब हिकु पासे उन मिट्टीअ जे बराबर बि नथा थी सघनि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। वरी जो सुभान अल्लाह। मुझे दिलबर नबी फरमायो त अकरिमू असहाबी फइन्नहुम खियारुकुम। ए मुसलमानो, ए ईमान वारो, मुझे असहाबन जी इज्जत कयो, मुझे असहाबन जी इज्जत ऐं ताज़ीम कयो, छो त उहे तव्हांजी उम्मत में सभ खां भला आहिनि। बेशक। रब पाण चयो आहे, कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास। तमाम माण्हुनि में सभ खां भली जमात आहियो। सुभान अल्लाह। तुम में तुम ज़मीर जो मर्जे, इते ख़ास मदीने वारे जा असहाबी मुराद है। अब का ॻाल्हि सम्झोदार सुठा से सुन्नी आहियूं। केर आहियूं? सुन्नी आहियूं। सुन्नी आहियूं। ऐं अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो असलाफ खां जेको हलंदो पियो अचे, कंहिं पीर मौलवी मुफ्ती जे चवण ते बदिलियो आहे न बदिलियो। अक़ीदा पंहिंजी ख्वाहिशात जे मुताबिक़ कोन रखबा आहिनि, क़ुरान हदीस जे मुताबिक़ रखबा आहिनि। सुभान अल्लाह। जेका ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे, चओ त इहो अक़ीदो न आहे, मां नथो रखां। तुंहिंजी ख्वाहिश सां सुन्नी जो अक़ीदो बदिलबो कोन पुट। ॻाल्हायो। बेशक। कंहिंजी ख्वाहिश ते अक़ीदा बदिलाइबा आहिनि? न साईं। कंहिंजी ख्वाहिश ते अक़ीदो कोन बदिलबो। असांजो अक़ीदो उहो आहे जेको मिठे मोहम्मद मुस्तफ़ा सेखारियो। सुभान अल्लाह। जेको मदीने वारे जे अहल बैत अक़ीदो सेखारियो। सुभान अल्लाह। जेको असांजे मुर्शिद मौला अली अक़ीदो सेखारियो। सुभान अल्लाह।
अली जो अक़ीदो सेखारे उनखे वञिबो न। हज़रत हैदर करार हज़रत अबू बकर जे हथ ते हथ रखे बैत कई। सुभान अल्लाह। कई कि न कोन कई? छॾे ॾिनई छा? हा अली हथ ते बैत न करे हाथ असां जो आवाज़ आहे नवाब शाह जा सुन्नी कोन मञंदासीं अबू बकर असां उमर खे कोन मञंदासीं। हा कसम ख़ुदा जे अली न चवे हा असां न मञूं हा असां अली जा पैरोकार आहियूं। असांजो मुर्शिद अली आहे असांजो रहबर अली आहे असांजो अॻवान अली आहे असांजो क़ाइद अली आहे असांजो मुश्किल कुशा अली आहे असां जहिड़ा हिते बि अली अली आहे क़ब्र में बि अली अली आहे हशर में बि असां जहिड़ा अली अली हा यार हक सुणा हक मोड़ियो आहे न मोड़ींदासीं मटिया आहियूं न मटाईंदासीं असां सभु ॼाणा आहियूं यार असां हिकु अली कयो आहे। हा यार हा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नदी वधाई फरमाए यार कजे हिकिड़ो घणा तान कजन दिल बि ॾिजे हिक खे तोड़े समय सखमूं कनि से चिलविला चइजन जेके दर दर लाइन दोस्तियूं। सुभान अल्लाह। चिलविला न आहियूं असांजी दिल अली सां आहे कंहिंजी दिल अली सां आहे हथ मथे खणो अल्लाह कंदो ख़ुशि हूंदो। मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिल पर साईं फरमायो सुभान अल्लाह। चओ सुभान अल्लाह ताली जी मनक़बत ॿुधायां अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सचो सादिक अमीन गजी जो अली मौला अली मौला अली मौला है काबे अंदर उन जी विलादत जिया मस्जिद में जंहिंजी शहादत है उम्र उन जी इबादत रियाज़त न मिली अहिड़ी कंहिंखे सदा सआदत उन जी गली मुआ झली पोइ थींदी भली है इमामुल मशरिक़ैन इमामुल मग़रिबैन इमामुल मशरिक़ैन इमामुल मग़रिबैन केर अली मौला अली मौला अली मौला अली मौला अली मौला हसीनन में हसीन सचो सादिक अमीन अली मौला अली मौला अली मौला। सुभान अल्लाह। अली जी दिल अबू बकर सां हुई अली जी दिल उमर सां हुई अली अबू बकर जे हथ ते बैत कई मुंहिंजे इमाम हसन अबू बकर जे हथ ते बैत कई हज़रत इमाम हुसैन हज़रत अबू बकर ऐं उमर जे हथ ते बैत कई खिलाफत मञी असां अली जा हसनैन जा मुरीद आहियूं मुहिब आहियूं जेको दग अली आहियूं संदसि जे बचड़नि वरितो नवाब शाह जो रोशन ज़मीर सुन्नी वो दग कोन छॾींदो कोन छॾींदो। सुभान अल्लाह। एतिरो प्यार हुयो जो रिवायत में अचे थो हिकिड़े ॾींहुं हाणे मस्जिद नबवी में निकिता टे ॼणा चहिरे जा मुनवर विच में मौला अली हुयो हिकिड़े पासे खां अली जी गिची में अबू बकर जो हथ हुयो ॿिए पासे खां गिची में उमर जो हथ हुयो न चई सुभान अल्लाह। गिची में हथ विझी उहो ईंदो आहे जेको हिक ॿिए जो पट मटी यार विझी दुश्मन के भाकरो पाइबो हाँ तुझी माँ के घट वध ॻाल्हाए जेको तुझी ज़ाल के क़त्ल करे तू उनके भाकरो पाईंदे ॻाल्हायो अबू बकर अली के भाकुर पायो हिकड़े पासे अबू बकर जो हथ हुयो ॿिए पासे उमर जो हथ हुयो सुभान अल्लाह। हितां अबू बकर गिची में विझो आहे हथ विझो आहे सेॾाऊं
उमर गिची में हथ विझो अॻियां आया हज़रत उमर साईं मज़ाक कई मज़ाक हज़रत अबू बकर जो कद वॾो हुयो उमर जो कद वॾो हुयो हज़रत मौला कायनात जो कद थोरो ॿिन्ही खां नंढो हुयो तो हज़रत उमर साईं फरमायो अली फीना का नून फी लना अली असांजे विच में ईअं आहे जे लना जे विच में नून अरबी ॿोली में लना लिखो न लाम नून अलिफ लना नून नंढो अलिफ वॾो हीअं खड़ो लाम बि हीअं खड़ी हूंदी आहे समझो था मथे नून नंढो त हज़रत उमर चयो त अली असांजे विच में ईअं आहे जीअं लना जे विच में नून त अली वली हुयो चए उमर हा इदा लईस नून फी लना अंतुम ला जे लना जे विच में न नून न हुजे त तव्हां ला थी वञो माना कुझु न अली आहे तॾहिं आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह जॾहिं नून कढी छॾियो लना मां त ला थी वेंदो ला ला माना कुझु न हा न सुभान अल्लाह हे प्यार आहे मोहब्बत आहे ॿिन्ही जी शफ़क़त आहे हिक ॿिए में अबू बकर खे बि ख़बर हुई त अहल बैतन खां बग़ैर गुज़ारो न आहे हा यार हा चओ सुभान अल्लाह तूं बागनि ते विढ़ंदो वत तूं खजूरनि ते विढ़ंदो वत तूं साईं मुंहिंजा ज़मीन जे टुकड़नि ते विढ़ंदो वत छा अम्मा फातिमा ज़हरा खे ज़मीन जी बुख आहे त माज़अल्लाह नबी साईं फरमायो इन फातिमा सय्यदतुन निसाई अहलिल जन्नत मुंहिंजी न्याणी फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार आहे इन अलियन सय्यदुल अरब नबी साईं फरमायो त अली अरबन जो सरदार वल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नत मुंहिंजो बच्चो हसन मुंहिंजो शहज़ादो हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि व अना सय्यदुल अंबिया वल मुरसलीन व सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन मां मोहम्मद करीम रसूल नबी जो बि सरदार आया त ईंदड़ नस्ल गुज़रियल इंसाननि हड़नी जो सरदार मां मोहम्मद करीम आया सुभान अल्लाह हे त घराणो ई सरदारनि जो आहे हे त खरी अॻवाननि जो आहे जंहिंजे हथनि में अल्लाह जन्नत जूं चाबियूं ॾेई छॾियूं खज़ाननि जूं कुंजूं ॾेई छॾियूं हज़रत इमाम हसन रज़ियल्लाहु तआला अन्हु जे घर में हिकिड़े ॾिहाड़े टे ॾिहाड़ा गुज़रिया मानी न ठही आहे फाका कशी रही आहे संदनि जी पानी हुई फिदा हबशी नस्ल जी औरत हुई घर में हिकिड़ो सोन जो टुकर रखियो हुयो खणी आई हज़रत इमाम हसन खे ॾिनई क़िबला हे सोन जो टुकड़ो आहे ऐं खपाए घर छला अटो वठिजे मानी कजे हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम खे गुस्सो अची वियो साईं फरमायो ओ फिदा ठाई थी त असां मजबूर आहियूं असां अहल बैत मजबूर न आहियूं गुस्से में अचे ज़मीन ते जो लत आहिनि इमाम हसन जे घर जो पट सॼो सोन जो थी वियो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमायो त फिदा तूं भाई दी त असां मजबूर आहियूं असां मजबूर न आहियूं असां अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहण वारा आहियूं सुभान अल्लाह हाय 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 सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिननि खे त अल्लाह इख्तियार ॾिनो आहे हिन घराणे खे त अल्लाह इख्तियार ॾिनो आहे जीअं वणे उहे करे ॾेखारे सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हे अहल बैत त शान वारा आहिनि पर जेको हिननि सां मोहब्बत रखे न अल्लाह उन जी बि इज़त वधाए छॾींदो चओ सुभान अल्लाह जेको अहल बैतनि सां मोहब्बत रखे अहल बैतनि सां उल्फत रखे अहल बैतनि सां दिल लाए अहल बैतनि सां मोहब्बत रखे इन मोहब्बत में मरी वञे अल्लाह ताला उनखे शहादत जो दर्जो अता फरमाईंदो जेको अहल बैतनि सां मोहब्बत रखे अल्लाह उन्हनि जे
ला जन्नत लिखी छड़ींदो मम्माद अला हुब्बे आल मुहम्मदिन मात मगफूरन लहू जेको अहल बैतन जी मोहब्बत में मरी वने मुझे दिलबर नबी फरमायो त अल्लाह ताला उन जा हड़ई गुनाह बख्शे माफ करे छड़ींदो आ पढ़ो सल्लल्लाहु अलैहि पर को माण्हू निमाज़ूं पढ़े रोज़ा बि रखे ज़कातूं बि ॾे ठूठ जहिड़ी दाढ़ी बि रखे वॾो पटको पाए अचे मस्जिद में वेही सजदा करे करे निरड़ कसी वञेसि चेन चिटी थी वञेसि रुकू कंदे कंदे पर दिल में अली सां बुग़्ज़ अथसि दिल में अहल बैतन सां वेर अथसि दिल में मदीने वारे जे बचड़नि सां बुग़्ज़ ऐं वेर अथसि इन जी हिक नमाज़ बि क़बूल नाहे हिक रोज़ो बि क़बूल नाहे ज़कात क़बूल नाहे खैरात क़बूल नाहे छो त अहल बैतन सां बुग़्ज़ रखियो वेठो आहे नमाज़ूं रोज़ा ज़कातूं अज़ानूं उन जूं क़बूल आहिनि जंहिंजे सीने में महबूब जी मोहब्बत हुजे त मदीने वारे जे बचड़नि जी मोहब्बत हुजे नमाज़ें पढ़ी जा अज़ाने दिए जा शबो रोज़ सजदों पे सजदे किए जा अरे नमाज़ें उसी की अज़ाने उसी की नमाज़ें उसी की अज़ाने उसी की जिसे पंजतन का घराना मिला है नमाज़ें पढ़ी जा अज़ाने दिए जा शबो रोज़ सजदों पे सजदे किए जा नवाब शाह वारो नमाज़ें उसी की अज़ाने उसी की जिसे पंजतन का घराना मिला है जिसे मिल गया कमली वाले का दामन उसे दो जहां का खजाना मिला है भला बाग जन्नत को वो क्या करेगा मदीने में जिसको ठिकाना मिला है सुभान अल्लाह सुभान अल्लाह अदा मुझा जानी मुझा भा मुझा वॾा मदीने वारे साईं जे अहल बैतन सां दिल लायो